सदाई करी मथे सिंसुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सभिनि खां पहिरीं पेटीएलएफ मरकज़ी उहिदेदार साईं शफ़ी मोहन सचो साहब खे असां मुबारकबाद पेश कयूं था यंग टीचर्स अलायंस जे तरफ़ां। ऐं उन समेत जेका बि ज़िले जी मरकज़ी बॉडी चूंडिजी आई आहे उन्हनि सभिनि खे यंग टीचर्स अलायंस ज़िले ठठे जे तरफ़ां लख लख वाधायूं हुजनि। असां मेज़बान आहियूं, मेज़बान हुजण जे नाते असांजे तमामु क़ाबिल एतिराम मोअज़्ज़िज़ साईं हुज़ूर बस ख़ासि करे डीओ सेकेंडरी खे बि वेलकम करियूं था ऐं असांजे तरफ़ां बि साईं खे महिरबानी चऊं था। मामा मसरूर अहमद ख़ुश्क आहे, साईं खे महिरबानी। टीओ साहिबान वेठा आहिनि, असांजा मोअज़्ज़िज़ जेके बि उस्ताद साहिबान ऐं ऑफिसर्स वेठा आहिनि, असां सभिनीनि खे शुक्रियो अदा करियूं था सभिनि जो। यंग टीचर्स अलायंस जे तरफ़ां ऐं साईं वारनि खे यकीन ॾियारणु चाहियां थो त असां हींअर उस्ताद भले ई आहियूं पर तव्हांजा शागिर्द तव्हांजा बचा बि आहियूं ऐं हर उन अमल सां हर उन तव्हांजी जदोजहद में तव्हां सां गॾु शाना बशाना गॾु हूंदासीं जेका उस्तादनि जी भलाई ऐं तालीम जी भलाई जे लाइ हूंदी। माज़ी में बि ज़िले ठठे में जेके बि तहरीकूं हलियूं उहा सी जी तहरीक हुजे, पेटीएलएफ जी, गस्टा जी या कंहिं बि धुर जी तहरीक जेका मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ शुरूआत कई उन जी यंग टीचर्स अलायंस भरपूर नमूने सां न सिर्फ़ उन्हनि खे भलीकार चयो पर भरपूर साथ बि ॾिनो। असां सिर्फ़ हिते साईं वारनि खे इहो अर्ज़ु रखणु चाहींदासीं त जीअं मंशूर पढ़ी विया कुझु दोस्त, मूं ॿुधो पिए त मंशूर में कॾहिं कॾहिं असां तनज़ीम वारा विसारे छॾींदा आहियूं त तनज़ीमूं ठहंदियूं आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उस्तादनि जे हक़नि जे लाइ, उन्हनि जी बहबूद जे लाइ। पर मंशूर में इहो बि मौजूदु आहे त असां तालीम जे सुधारे जे लाइ कमु कंदासीं, असां उन्हनि बचड़नि ग़रीब माण्हुनि मिस्किननि जे बचड़नि जे लाइ कमु कंदासीं, स्कूलनि जे लाइ कमु कंदासीं, हर उन मकतबे फ़िक्र जे लाइ कमु कंदासीं जेको तालीम जे दायरे में अचे थो। त असां हर उन कम में इंशाअल्लाह हर उन तहरीक में साईं शफ़ी मोहन सचो खां इहा असां ख़्वाहिश बि रखूं था त इंशाअल्लाह जेके बि हींअर मुश्किलातूं हलनि थियूं ख़ासि तौर ते जेके एजुकेशन डिपार्टमेंट में नवां निज़ाम आंदा विया आहिनि उन्हनि में दरपेश जेके उस्तादनि खे चैलेंजिस मुश्किलातूं पेश आयूं या ख़ासि तौर ते प्राइमरी टीचर्स जे लाइ जेके स्केल या ग्रेड जो मसइलो आहे उहे ख़तमु कयूं आहिनि पॉलिसियूं, त उन्हनि जी तहरीक जो ऐलान कंदा इंशाअल्लाह असां भरपूर नमूने सां साईं सां गॾु हूंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी सभिनी दोस्तनि जी।